नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्तसी तव्हांखे खानवान खे ख़बर ॾींदा हलूं त खानवान हथरादू फॉल्ट ॼाणाए रोज़ानो 20 खां 22 कलाक बिजली बंद करण ख़िलाफ़ इंजीनियर वटि दांह खणी वञण ते लाइन सुपरिटेंडेंट कदीर कानेर पारां खानवान शहर एक्शन कमेटी जे अॻुवान सां बदतमीज़ी करण ऐं गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण ख़िलाफ़ खानवान शहर में मुकम्मल शटर बंद हड़ताल कई वई। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे खानवान में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जावेद मला। नाज़रीन खानवान शहर में खानवान शहरी एक्शन कमेटी तरफां लाइन सुपरिटेंडेंट कदीर कायर तरफां शहरी एक्शन कमेटी के अगवान सां बदतमीज़ी करण खिलाफ़ ऐं हथरादू फॉल्ट ॼाणाए रोज़ानो 20 खां 22 कलाक बिजली बंद करण खिलाफ़ खानवान शहर में शहरी एक्शन कमेटी तरफां मुकम्मल शटर बंद हड़ताल कई वई है। जॾहिं अगवान खिताब कंदे चयो त ज़िले नौशरो फिरोज जे ॼातल सुञातल शहरनि मां सुञातो ईंदो आहे। असां वटि 25 खां 30 करोड़ जो डेली कारोबार थिए थो। असांजे शहर खे नज़रअंदाज कयो थो वञे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त आख़िर ईअं छो। असां ॼावा आहियूं त असां इहो LS ॾिठो आहे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त असांखे बुनियादी सहूलियतुनि खां छो महरूम रखियो थो वञे। हाणे असीं हीअ जेका एक्शन कमेटी ठाही आहे असीं आला अख़्तियारनि खे इहा अपील था कयूं त महिरबानी करे असांजो हीउ बुनियादी मसइलो आहे हल कयो वञे। अदरवाइज़ असांजो हीउ एहतजाज जेको आहे उहो उनजो दाइरो असीं वधाईंदासीं ऐं अॻियां पोइ हली असीं जेका हिननि जूं वापदारियूं ऑफिसूं आहिनि उहे असीं उन्हनि खे घेराव कंदासीं ऐं असीं पंहिंजे जेका राइट आहिनि हाणे उनखां पोइ कोन हटंदासीं। हाणे असांजा शहरी जेके आहिनि जागी चुका आहिनि ऐं हाणे असीं पंहिंजा जेके मसइला आहिनि उहे हल कराए वठंदा ऐं असीं पहिरियां बि चई चुको आहियां त असीं ॼावा आहियूं त इहो LS ॾिठो आहे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हिन जो असांजे शहर सां कहिड़ो मसइलो आहे, उनखे छो कहिड़ो जेका हितां प्रॉब्लम आहे जेको असांजो हिन बुनियादी मसइलनि खे हल न पियो करे। लाइट 24 कलाक बंदि आहे। हीअ असां कारोबार करियूं कीअं? महांगाई हद खां वधीक आहे। MPA से सरफराज हुसैन शाह असांजे तक जे MLA सैद इकरारन शाह एक्सीन के पंहिंजे वॾे वज़ीर सैद मुरादन शाह खे अपील था कयूं त हिन LS खे कदीर खे हटाए असांजे शहर खां हे जेको हिन ज़ुल्म कयो आहे इहो ख़तमु कयो वञे। खानवान में 20 सालनि खां LS कदीर पंहिंजी बाशात करे वेठो आहे। हिते हुकूमत बि थो हलाए, जेको वञे थो उन खां पैसा थो घुरे, जे नथो ॾे त उन सां घटि वधि थो दाणो आयो आहे। जेसि ताईं असांजा मसइलो हल न थींदो लोड शेडिंग जो तेसि ताईं एॾी वेदन आहे। खानवान शहर पुराणो क़दीम शहर आहे। हिते पॉपुलेशन 5-6 जी आहे घटि में घटि ऐं उनखां पोइ 600 खण मीटर बि आहिनि जेके दोस्त काफ़ी दफ़ा त मीटर जो बिल पियारनि था पिया। हीअ नायल कदीर कल्ह असांजी टीम शहरी हिताद जे तरफ़ां वई आहे। SDO साहब सां मुलाक़ात ते उते इंजीनियर साहब वेठो उन्हनि खे घुरायूं। हुननि चयो त LS खे घुरायूं था, कदीर खे घुरायूं। उन दोस्तनि सां बदतमीज़ी कई आहे ऐं हीअ नायल ऐं राशि हिन जी ॾिसो तव्हां हिते असां जेको सो नेब खे बि अपील था कयूं ऐं FI वारनि खे बि अपील था कयूं, एंटी करप्शन वारनि खे बि अपील था कयूं त हिन जी हिते बादशाहत ऐं हिते जेको पिरापटी न ठाही आहे उनजी जांच कयो ऐं हिनखे सज़ा ॾिनी वञे। असां शहरी खानवान शहरी टोटली दोस्त हर पार्टी सां वास्तो रखंदो जेको शहरी आहे तमामु सुठो आहे ऐं बहितर आहे। असांजी टीम हिन महिल तमामु मज़बूत आहे। असां हिन लानतीअ खे ऐं हिन नायल खे हिन राशि खे न छॾींदासीं जेसि ताईं हिनखे न हटायो। ऐं खानवान शहर जी जेको सो फिटर बि मंज़ूरु थियल आहे उन में बि मुनासा हिन खपाए छॾियो आहे। या ऑफिसरनि खे रोकी वेठो आहे। हीअ ऑफिसरनि खे मतिलबु त पैसा पहुचाए थो, सिधी ॻाल्हि कयूं सिंधीअ में त पैसा थो पहुचाए, हिन ते पवनी कोन था। हिनखे न हटायो त असांजो एहतजाज जारी रहंदो। असां थी सघे थो 2 ॾींहंनि जो एस्टीमेट ऑफिसरनि खे ॾियूं था। सूमर ते न त असां नेशनल हाईवे ते धारणो हणंदासीं। हिते एहतजाज असांजो खानवान शहर में जारी रहंदो। वज़ीर आज़म को वठे के न वज़ीर आला को वठे। असां खानवान जा माण्हू छो एतिरो भिड़ा? को बि माण्हू न वज़ीर आला थो निहारे, न का कोर्ट आहे, न अदालत आहे, न DC आहे, न को इंजीनियर को हुन ते पवे थो। असां ॾोहो कहिड़ो कयो अथऊं? 3 ॾींहं लाइट कोन्हे। असां हिकिड़ी टीम ठाही अथऊं खानवान माण्हुनि जेकी टीम हिन ॾे वई त रहंदो हुनखे घटि वधि ॻाल्हाए टीम पंहिंजे ऑफिसनि मां कढी छॾे। इंजीनियर ॾिसे बि थो त हुननि खे एतिरो नथो चए त भाई उहो कंज्यूमर आहिनि असांजा। साधा 700 मीटर आहे खानवान में जेके बिल पियारनि था। जे चोर आहिनि त वॾा ई आहिनि, वॾा चोर ई आहिनि। तव्हां ॾिसो जेके अलाह नाले जूं मानियूं वठंदा उन्हनि जा बंगला ठहिया पिया आहिनि। हालत असांजी असां 3 ॾींहं लाइट कान्हे। जे चऊं था चलो तव्हां चोर आहियो। ऐं 4-4 मीटर लॻा पिया आहिनि साईं असां वटि। असां बिल असांजो क्लियर आहे।
4 मीटर जा क्लियर आहिनि, जांच आहिनि, असां सां मुज़ाहिरो कनि, अदालती जांच कई वञे त असां सां एॾो ज़ुल्म कदीर जो छो आहे। महिरबानी करे हिनखे हटायो वञे। ॿी सूरत में असां खानोड़ जा माण्हू कंहिं बि सूरत में हिनखे कोन छॾींदासीं। लाइन सुप्रीडेंट कदीर कायर खे मुअतल करे सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में बदतमीज़ी ऐं अॻवाननि सां बुतालफ़्ज़ ॻाल्हाइण ख़िलाफ़ कोर्ट में केस कयो वेंदो। कैमरामैन आमिर मला सां गॾु जावेद मला, अवामी न्यूज़ खानवा।